मीरपुर मातेलो में जश्न ईद मिलादुन्नबी वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हाई पई वञे। उन हवाले सां तहरीक लब्बैक पाकिस्तान तरफ़ां बि घंटाघर चौक खां हिकु शानदार रैली कढी वई, जेका मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदी माथेलो चौक ते पहुती, जिते लब्बैक या रसूलल्लाह, आका जी आमद मरहबा जा ज़ोरदार नारा हया विया। उन मौक़े ते तहरीक लब्बैक पाकिस्तान ज़िले घोटकी जे अमीर मौलाना ग़ुलाम रसूल कलवड़, नायब अमीर सैयद सदाम हुसैन शाह बुखारी ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त काइनात जे सरदार जी विलादत सादत जे ॾींहुं ते तहरीक लब्बैक पाकिस्तान तरफ़ां अॼु जश्न ईद मिलादुन्नबी जे हवाले सां रैली कढी पई वञे। उन मौक़े ते अॻुवाननि वधीक ॻाल्हाईंदे चयो त जश्न ईद मिलादुन्नबी असां मुस्लमाननि लाइ हिकु वॾी ख़ुशी जो ॾींहुं आहे। इन ॾींहं ते काइनात जे मालिक जी आमद थी आहे। असां सभिनी मुस्लमाननि खे घुरिजे त आमद जे ॾींहं ते पंहिंजे मिठड़े मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारण जी तौफ़ीक़ अता करे। आख़िर में रैली में मौजूद जमायत जे फ़क़ीरनि में नंगर न्याज़ विरहायो वियो।